मोरो खां ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मुहर्रम अल हराम जो चंड ॾिसण बाद मोरो में हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी वयूं। मजलिस अज़ाब बरपा नुआ ख़्वानी ते अज़ादारनि पारां आज़ादारी कई वई, जॾहिं त मोरो जे मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी में मजलिस खे अलामा हुसैन मुस्तफ़ा ज़म्बी ख़िताब कयो, जॾहिं त मोरो शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में रोडनि ते सबीलूं लॻाइण, अलम पाक ऐं ताज़ियनि खे सजाइण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जॾहिं त मातमी क़ाफ़िलो 6 मुहर्रम अल हराम खां बरामद कयो वेंदो, जेको 10 मुहर्रम अल हराम ताईं निकिरंदो शाम ग़रीबाबाद पंहिंजे इख़्तिताम ते पहुचंदो। सिलसिले में सिक्योरिटी निज़ाम पिणु सख़्तु कयो वियो आहे। पुलिस सां गॾु अमलदार स्काउट ग्रुप ऐं मोरो ओपन बॉय स्काउट ग्रुप जा रज़ाकार पिणु ड्यूटी सर अंजाम ॾींदा, जिन खे अलर्ट कयो वियो आहे। सिक्योरिटी निज़ाम बहितर करण जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते CCTV कैमराऊं पिणु नस्ब कयूं वयूं आहिनि, जिन ज़रिए हर चुरपुर ते नज़र रखी वेंदी।